अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह व कूनू मअस्सादिकीन। जिन जो सीनो अल्लाह जे कलाम सां ठरे थो सो सभई चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत फरमायो ऐ ईमान वारो। वो इहो लफ्ज़ ईमान वारो प्यारा मुसलमान बैरो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत इहो खिताब सरफ तवां असां रसूलुल्लाह जी उम्मत के अल्लाह अता फरमायो आ। 1,24,000 अंबिया इकराम आया पर अल्लाह ताला उन्हनि खे अहिड़ो खिताब कोन अता फरमायो। अल्लाह ताला ईअं न फरमायो त हज़रत आदम जी क़ौम ईमान वारा न। अल्लाह ताला ईअं न फरमायो नूह जी क़ौम ईमान वारा न। ऐ मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम ईमान वारा न। बल्कि जॾहिं उन्हनि जूं वारियूं आयूं त कई क़ौम जे अल्लाह फरमायो या कौम समूद या कौम सालिह या कौम नूह या कौम आदम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत उन्हनि अलक़ाबनि सां उन्हनि उम्मतनि खे पुकारियो पर नसीब वारा तव्हां असां आहियूं जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत जॾहिं वारी आई आमना जे लाल जी, जॾहिं वारी आई बेमिसलो बेमिसाल जी, जॾहिं वारी आई मदीने वारे साईं जी असां उम्मतनि जी त अल्लाह ताला ईअं न फरमायो या कौम मोहम्मद न। अल्लाह ताला ईअं न फरमायो या कौम मुस्तफ़ा न। अल्लाह ईअं न फरमायो या कौम अहमद न बल्कि प्यारे लक़ब सां फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू। मुझे मुस्तफ़ा ऐं मां रब जे मथां मलाइकनि जे मथां किताबनि जे मथां ऐं मलाइकनि जे मथां जन्नत दोज़ख जे मथां ईमान आणण वारो रसूलुल्लाह के बग़ैर ॾिसण जे बि ईमान आणण वारो ऐं ईमान वारो पोइ इहो ईमान वारो लफ़्ज़ अल्लाह हिकिड़े मर्तबा न ॿ मर्तबा न बल्कि 82 मर्तबा अल्लाह ताला क़ुरान में फरमायो आ ऐ ईमान वारो जो सुभान अल्लाह। इत्तकुल्लाह व कूनू मअस्सादिकीन। रब्बे कायनात हिन आयत करीमा में 2 खजाननि जो ज़िक्र बयान फरमायो चो सुभान अल्लाह। उहे ब केड़ा खजाना एक ईमान वारो खजानो बियो अल्लाह ताला तकवा वारो खजानो असा तमाम मोमिनन के अल्लाह ताला अता फरमायो आहे। ईमान रब फरमाए तो ईमान मोमिन जो ज़ेवरा तकवा भी मोमिन जो ज़ेवरा। मुझा प्यारा मुसलमान बारो को असा छा कंदा आयो ज़ेवरन के चांदी के सोन के खजाने के दौलत के माल मिल्कियत के वडे वडे पेतिन में ढकींदा आयो मता कहीं चोर जी नजर पजी वने मता कहीं डाको जी नजर पजी वने वो असा जो ज़ेवर चोराए वने त मुझा प्यारा पो उन जे ला असा रात जो चौकीदार भी रखदा आयो बिला तमसील। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत फरमायो वकुनो मअस्सादिकीन। ऐ ईमान वारो मुझे सचन बानन सा गड थी वणो। अल्लाह साईं जरे तो असा के ईमान वारो बनायो आ तकवा वारो बनायो आ मुझा मौला को इनन वलियन सा गड अचण जी जरूरत केड़ी आ त मुझा प्यारा बिला तमसील असा ज़ेवरन सोनन जे लाए चौकीदार रखंदा आयो। रब भी फरमाए थो ईमान अवाजी ईमान अवा जो ज़ेवरा तकवा अवा जो ज़ेवरा यो ईमान वारो
थियण सवली ॻाल्हि आहे, तक़वा वारो थियण सवली ॻाल्हि आहे, आलम थियण सवली ॻाल्हि आहे, आबुद थियण सवली ॻाल्हि आहे, मुंहिंजा प्यारा उस्ताद उलमा थियण सवली ॻाल्हि आहे। पर इन इल्म खे, इन हिल्म खे, इन ईमान खे, इन तक़वा खे बचाइण ॾाढो मुश्किल कम आहे। पोइ इन ईमान खे बचाइण जे लाइ, इन तक़वा खे बचाइण जे लाइ मां रब जो फरमाया वा कोनो मां असादिक़ीन। मां पंहिंजी इबादत और रियाज़त खे बचाइण चाहियो था त मुंहिंजे सचनि बाननि सां गॾु थी वञो। ये दीन जा हिफ़ाज़त करण वारा मुंहिंजा प्यारा, ये दीन जा चौकीदार, ये दीन जा मुहाफ़िज़, अवां जे ईमान जा मुहाफ़िज़, अवां जे तक़वा जा मुहाफ़िज़। पोइ जेको इन सां गॾु थींदो उन जो ईमान बची वेंदो। मतां ईमान ते हथ करे, मतां तक़वा ते हथ करे, मतां पंहिंजे इल्म ते गुरूर घमंड करे। मुंहिंजा प्यारा जेकॾहिं ईमान ते इक्तिफा हुजे हा त शैतान बि वॾो आबिद हो, ज़ाहिदो हो। मुंहिंजा प्यारा उन जो इबादतूं, उन जो रियाज़तूं उनखे कम न आयो। प्यारा मुस्लमान भाइरो, बिला तमसीर इहो वॾे में वॾो इंसान जो खुलम दुश्मन आहे। असांजे ईमान ऐं तक़वा जो चोर बि इहो शैतान आहे। पोइ इन चोर जी चोरी जे बचाइण जे लाइ अल्लाह ताला दीन जा मुहाफ़िज़, अल्लाह जा वली मोकिलिया आहिनि। तॾहिं बिटाई रहमतुल्लाह अलैहि फरमायो इन वकुनु मअसादिक़ीन जो तर्जुमो हीअं फरमायो आहे। बिटाई साईं फरमायो त हंजन हित अचणा नको हंजन ही ॾे, अदा भरे मोतिल गुजियो, गुजी मना सीनो भरे मोतिल गुजियो, घुमण आया पर ॾे पो वकर करे वे मता उडामी वंजन ओछता। हंज मेरे हंज अदा मेरो मंजन नाहे को, मोती मेराण जाओ हे पूरा चूड़न पंज, वो जित रहन संज वो सर भी कन सुर हो। सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे गोसिया। प्यारा मुसलमान भाइरो, वधीक तशरीह में वेंदासीं, टाइम काफ़ी थी वेंदो। रसूलुल्लाह जी बारगाह में हलूं था। अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अबू हुरैरा का रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अबू हुरैरा उन्हनि माण्हुनि जे नक्शे कदम जे मथां हल जा जिन खे क़यामत जे ॾाड़े को डप न हूंदो, को ख़ौफ़ न हूंदो, का घबराहट न हूंदी। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम फरमायो, जॾहिं अल्लाह वारा महशर जे मैदान में ईंदा, महशर जे मैदान में पहुचंदा त महशर जे मैदान वारा माण्हू चवंदा, वाह वाह रसूल अची विया, वाह वाह नबी अची विया। पर मुंहिंजे महबूब फरमाया, अबू हुरैरा मां उन्हनि खे सुञाणे चवंदुसि, मां हीअं चवंदुसि त ऐं अहले महशर वारो, हे नबी न आहिनि, हे रसूल न आहिनि, बल्कि हे मुंहिंजे उम्मत जा कामिल वली आहिनि, जिन अल्लाह जे लाइ इबादत कई, जिन अल्लाह जे लाइ ओजागा कया, जिन अल्लाह जे लाइ अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर उछा वेठा, दुश्मनियूं खाधो पीतो सभु अल्लाह जे लाइ हुयो। हे उहे मुंहिंजे उम्मत जा वली आहिनि। अॻियां फरमायो, अबू हुरैरा उन्हनि जे नक्शे कदम ते हल जा, उन्हनि जी मुखालिफत न कजा। जेको इन्हनि अल्लाह वारनि जी मुखालिफत कंदो वो क़यामत जे ॾाड़े हिसाब किताब में गिरफ़्तार थींदो। अबू हुरैरा अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह
उन्हनि जे अमलन खां थोरो बाख़बर फरमायो ख़बर ॾियो शायदि मां अबू हुरैरा उन्हनि जे नक्शे कदम ते हलां उन्हनि मंझां मां बणिजी वञां अल्लाह जे हबीब फरमाया अबू हुरैरा जीअं नबियनि खे अल्लाह ताला आज़मायो अल्लाह ताला जो आज़माइश नबियनि जे मथां आयो नबियनि वांगुरु इहे सख़्तियूं बर्दाश्त कंदा नबियनि वांगुरु तकालीफ़ूं बर्दाश्त कंदा पोइ बुख खाधे जे हूंदे बि बुखिया रहंदा कपड़नि जे हूंदे दुनिया में उघाड़ो रहण खे पसंदि कंदा दौलतन दरावत माल मिल्कियत हूंदे बि उहे दुनिया खां मुंहुं मोड़े वेंदा अल्लाह जे डप में हलाल खाईंदा हराम खां मुंहुं मोड़े वेंदा ऐं अबू हुरैरा जॾहिं रब दुनिया जे मथे बाननि ते नाराज़ थींदो आहे पोइ अल्लाह जो अज़ाब ज़मीन ते लहंदो आहे आसमान ज़मीन जे विच ते हूंदो आहे पोइ उन अज़ाब जी नज़र अल्लाह वारनि जी बुख अल्लाह वारनि जी उञ अल्लाह वारनि जी तकलीफ़नि जे मथां पवंदी आहे त अल्लाह जो अज़ाब उन्हनि जे बुख ऐं उञ खे ॾिसे रब जो अज़ाब टरी वेंदो आहे सुभान अल्लाह यानी अज़ाब अल्लाह वारनि जी बुख खे उन खे ॾिसी करे टरी वेंदो आहे यानी अल्लाह वारनि जे सदके दुनिया हले थी पई अल्लाह वारनि जे सदके रब जो अज़ाब नथो अचे अल्लाह वारनि जे सदके असां तव्हां मुंहिंजा प्यारा महफ़ूज़ आहियूं रब इहे दीन जा मुहाफ़िज़ मोकिलिया